रियल इश्यूज़ में एक दफ़ो ॿीहर भलीकार नाज़रीन मुल्क में एक पासे डॉलर बेकाबू थी वियो आहे त ॿिए तरफ़ महांगाई जे तूफ़ान खे बि को रोकण वारो नाहे छाकाणि त जिन खे महांगाई ते कंट्रोल करणो आहे उहे ई हथ वठी महांगायूं करण में रुधल असांखे नज़र अचनि था। विच में जेको अवाम आहे ख़ासि तौरु जेको ग़रीब तबिको आहे उहो पिसजी रहियो आहे पर इन्हनि ग़रीबनि जो कंहिंखे ख़्यालु ई नथो अचे। तव्हां इन हवाले सां हिकिड़ी नंढड़ी रिपोर्ट पेश कयूं था जंहिंमें आम वाहिपे जी शयुनि जा अघ कीअं ॾींहों ॾींहुं बेकाबू थींदा वञनि ऐं अवाम कीअं ॾींहों ॾींहुं परेशान थींदो वञे। त अचो त ॾिसूं हीअ नंढड़ी रिपोर्ट। सॼे मुल्क जीअं हैदराबाद में बि आम वाहिपे जी हर शइ जा रोज़ अघ वधी रहिया आहिनि। अटो दालियूं चांहि खंडु तेल गिहु मतिलबु उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजा अघ आए ॾींहुं नथा वधनि। पर खीर ऐं कुकड़ जे गोश्त जे अघनि अॻी महांगाई खां परेशान शहरनि जी ॻणतियुनि में वाध आणे छॾी आहे। हैदराबाद में डेयरी मालिकनि तरफ़ां खीर जा अघ वधाए 200 रुपया फ़ी लीटर मुक़ररु करण जो ऐलान कयो वियो हो ऐं उन ऐलान ते अमल कंदे विकिरो पिणु शुरू कयो वियो। पर ज़िले इंतिज़ामिया कुझु इलाइक़नि में कार्रवायूं करे अघनि ते ज़ाब्तो त आंदो पर उन्हनि कार्रवायुनि जो नतीजो इहो निकितो जो शहर जे किन इलाइक़नि में खीर फ़ी लीटर 160 खां 180 रुपया जॾहिं त अञा बि किन इलाइक़नि में 200 रुपया फ़ी लीटर विकिरो थी रहियो आहे। खीर जहिड़े बुनियादी इस्म जा अघ आए ॾींहुं वधण ते शहरी सख़्तु परेशान आहिनि छो जो हाणे खीर जे अघनि में ॼण त हर महीने 10 खां 20 रुपया फ़ी लीटर वाध आंदी पई वञे। खीर 200 रुपया किलो थो थिए। पुछण वारा कानून आहे कोन, केरु पुछे कोन थो त छा आहे छो वधियो। हीअ पंहिंजी मर्ज़ी दुकानदार पंहिंजी मर्ज़ी हलाईंदा। पुछण वारा आई कोन आला से रहम करे सभिनी ते क़ौम ते महांगाई आहे गवर्नमेंट रुपए वधाई 2 रुपया वधाईंदा। सर दूध बिल्कुल महंगा हो गया है। खाली दूध नहीं है, अब आप देखें दूसरी कीमतों में कितना इजाफा हो रहा है। आटा आप देख ले आसमान कुछ हो रहा है। उसके अलावा आप ये घी देख ले, ऑयल देख ले, सर हर चीज़ महंगी हो गई है ना। पेट्रोल कितना महंगा हो गया ये तो देखें। होॾां डेयरी मालिकनि खां जॾहिं मौक़ुफ़ मालूम कजे थो त उहे खीर महांगो करण जा केतिरा ई उज़र ॼाणाए वाध खे जाइज़ करार ॾियण जी कोशिशि कनि था। ॾिसो अॼुकल्ह जे वक़्त में 6 रुपया पर लीटर ते असांजी शॉपर जो ख़र्च बि अॼुकल्ह तक़रीबन 6 रुपए खां 8 रुपए ताईं आहे। त बाक़ी असांजी लाइट आहे, लेबर आहे, दुकान जा किराया आहिनि ऐं तमामु ॿिया अख़राजात वधी विया आहिनि। शॉपर जेकी 480 रुपया किलो मिलंदी उहा 610 620 रुपया किलो मिले थी। HD चइबो आहे हुनखे थेलिंग। तव्हांखे रबड़ हिकिड़ी मामूली शइ लॻे थी जॾहिं तो रबड़ 11 खां 1200 रुपया फ़ी किलो मिले थो। त इहे दुकानदारनि जा वीचारनि जा ख़र्चा ई उन्हनि खे ख़बर आहे। ॿाकरो गोश्त हाणे ग़रीब गुरबे त छा विचोले तबिके जे माण्हुनि जे खाइण जी ॼण त वस जी ॻाल्हि नाहे रहियो। अहिड़ी सूरत हाल में माण्हू कुकड़ जो गोश्त खाई पंहिंजी ऐं पंहिंजनि बचनि जी दिलि ख़ुशि कंदा हुआ पर महांगाईअ संदन इहा ख़ुशी बि ॼण त खसे वरिती आहे। कुझु महीना अॻु ताईं 350 खां 400 रुपया फ़ी किलो विकिरो थींदड़ कुकड़ जो गोश्त अॼुकल्ह हैदराबाद में 700 खां 750 रुपया फ़ी किलो विकिरे लाइ मौजूदु आहे। रेट हाई लॻा पिया। 800 रुपया किलो थी विया मुर्गी। खाइण खां वई हली ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी गुज़रे असांजी। खाइण खां वई हली 1.5 महीनो थी वियो असां मुर्गी कोन खाई सघिया आहियूं। ग़रीब माण्हू आहियूं, ॾाढो परेशान आहियूं। खाइण में ॾाढी तंगी आहे। वधी वधि मच्छी वठंदा आहियूं, कॾहिं ज़रूरत हूंदी आहे त मच्छी वठी खाईंदा आहियूं। मच्छी गोश्त ते आया ई न आहियूं। भई मुर्गी चोट चढ़ी विया हली। मुर्गी त हाणे माना जहिड़ो 15-20 ॾींहं वरिती ई कोन्हे का। मच्छी खाऊं था, मच्छी थोरो अघु सस्तो आहे पर न पुछो कोन्हे वरिती ई कोन्हे त वरी पुछूं कीअं हिन करे। कुकड़ जो गोश्त कुझु महीननि अंदरि मीण ते महांगो थियण सबबि उन जे विकिरे ते बि तमामु घणो असरु पियो आहे। उन हवाले सां दुकानदार चवनि था त 750 रुपया फ़ी किलो अघु ॿुधी शहरी गोश्त ख़रीद नथा कनि जंहिं करे संदन कारोबार ते बि तमामु घणो असरु पियो आहे। वजह इहा ई आहे त मुर्गी मथां का शार्टेज आहे। पोइ पंहिंजी सिंध में मुर्गी थिए कान थी। कंट्रोल शेड ॾिसंदा वञो त बंदि लॻा पिया आहिनि। ॿियो त इहो आहे फीड मुर्गी जी इलाही महांगी थी आहे। पहिरियों 2300 रुपया कटो, हींअर 8,500 रुपया कटो आहे फीड इहो। सोयाबीन आहे कान, कोट कासिम ते पियो आहे। वजह इहा ई आहे। मुर्गी महांगी थियण खां पोइ तव्हां पाण कारोबार ॾिसो था, बिल्कुलु कारोबार आहे ई कान। वांदा वेठा आहियूं तव्हांजे साम्हूं। पहिरियों असांजा तक़रीबन 16 17 18 क्रेड हलंदा, 20 बि हली ईंदा। हींअर असांजा उन जी जॻह ते 5-6 क्रेड पिया हलनि। शहरनि जो रद्द अमल इहो आहे त जिते 5 किलो वठंदा हुते किलो था वठनि। जिते हफ़्ते में 3-4 दफ़ा वठंदा हुते हींअर हिकिड़ो दफ़ा 2 दफ़ा वठनि था। सो 2 किलो 3 किलो था वठनि। आम वाइपे जी शयुनि में रोज़ाना जी बुनियाद ते थींदड़ ॻाटे टोड़ वाध सबबि हूअं त हर तबिको मुतासिर थियो आहे पर ख़ासि तौरु ॾिहाड़ीदार तबिको बचनि जे पेट गुज़र लाइ परेशान आहे। पर अफ़सोस जो ग़रीब तबिके जी उन परेशानीअ ते हुक्मरान तबिके खे का बि ॻणती नाहे। नाज़रीन हाणे हलूं था अचरे थर। तव्हांखे ॿुधायूं त खिपरे तालुके जी यूनियन काउंसिल राणिक डहर में 2016 में MNA शाज़िया मरी जी कोशिशुनि सां
करोड़े रुपयनि जी लागत सां आरो प्लांट्स त शुरू थिया, पर कुझु वक़्तु हलण बाद ई उहे नाकारा बणिजी विया। हाणे उतां जा जेके रहवासी आहिनि, अछड़े थर जा रहवासी आहिनि, उहे पीअण जे साफ़ पाणी लाइ सख़्तु परेशान आहिनि। उते अॻी ॾुकारी हालतूं हूंदियूं आहिनि, माण्हू परेशान हूंदा आहिनि। आरो प्लांट्स जी सूरत में हिकु सहूलियत मिली हुई, उहा बि खसिजी वई। इन हवाले सां रिपोर्ट तयारु कई आहे असांजे खिपरे जे रिपोर्टर असद शाह। ही सांगड़ ज़िले जे खिपरो तालुके में अछड़े थर जो इलाइक़ो यूनियन काउंसिल राणक डहर में ईंदड़ ॻोठु रायलो छछर आहे। अछड़ो थर हूअं त हिन जदीद दौर में बि सदिन खां बुनियादी सहूलियतुनि जहिड़ोक रोड, रस्ते, सिहत, तइलीम, मोबाइल नेटवर्क समेत केतिरनि बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहे। पर खिपरो तालुके जी हीअ वाहिदी यूसी राणक डहर आहे, जिते पीपल्स पार्टी MNA शाज़िया अता मरी पारां 2016 में अरबें रुपयनि जे लागत सां मुख़्तलिफ़ ॻोठनि में आरो प्लांट ॾिना हुआ, पर इंतज़ामिया जी नाअहली ऐं बेध्यानी सबबि काफ़ी आरो प्लांट साल अधु त कुझु वरी 2-4 साल हलण बैदि हिन वक़्तु तक़रीबन आरो प्लांट नाकारा बणियल आहिनि। ईअं बि चई सघिजे थो त गवर्नमेंट जा अरबें रुपया ॼण बंदि मुट्ठी मां अछड़ो थर जे वारी जियां वही विया। 4 ॾींहं अॻु आवाज़ न्यूज़ खिपरो टीम जो अछड़े थर जे ॾूरान इलाइक़नि मां रिपोर्टिंग कंदे जॾहिं हितां गुज़र थियो त केतिरनि ई ॻोठाणनि दग झले सरापा एहतजाज बणिजी आवाज़ न्यूज़ टीम खे ॿुधायो त ही आरो प्लांट बि उन्हनि आरो प्लांटनि मां हिकु आहे जेको मामूली ख़राबी सबबि बंदि पियल आहे ऐं करोड़े रुपयनि जी क़ीमती मशीनरी अछड़े थर जे भिटुनि में सड़ी ॻरी ख़तम थी रही आहे। अचो त सरापा एहतजाज बणियल ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त ही आरो प्लांट केतिरनि ॾींहंनि खां ख़राबु आहे ऐं हुननि हिन खां अॻु खां दाह कूक कई। हिन ख़राब थिए के तक़रीबन साल खां मथे टाइम थी वियो। तव्हां DCO साहब वटि वियासीं ऐं हिन जो पब्लिक हेल्थ एक्शन ऑफिसर हिकिड़ो उन वटि वियासीं, हर हिकु वटि रड़ियूं कयूंसीं, भॼ कईसीं। अञा ताईं DCO साहब जा पन्ना दरख़्वास्तूं हर शइ पयूं, पर अमल कोन पियो थियल। छा जे करे तक़रीबन ही लॻभॻि 2016 में ख़राबु थिए की साल खां मथे थियो साईं। तकलीफ़ूं ज़्यादा आहिनि। पाणी खां सवाइ वञूं की न थर इलाइक़ो तव्हां पाण ॾिसो, बयान इलाइक़ो आहे, को वसायल कोन्हे, को खूह जे अंदरि पाणी छिकणु, रसियुनि में कढणु वॾो मुश्किलातूं आहिनि। उनजे करे ॾाढी तकलीफ़ूं आहिनि। हाणे मुतालबो इहो त कंदा आरो प्लांट बहाल कयो वञे। आरो प्लांट जे लाइ मिस्त्री अचनि, मशीनूं ठहनि, मसइला हल थियनि, जीअं ॻोठाणा माण्हू वीचारा बचा ॿार पाणी पीए सघूं कनि, जीअं दुआऊं थींदियूं इन में इंशाल्लाह। बेशक पाणी पहुचाइणु मिड़नि सवाबनि खां अफ़ज़ल आहे। ॻोठाणनि मूजिबि हिन ॻोठ समेत केतिरनि ॻोठनि जा माण्हू हितां खां पाणी भरींदा हुआ। आरो प्लांट बंदि हुअण सबबि हू वॾनि अज़ियतुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। जेके माण्हू इर्द गिर्द तक़रीबन 2 ॻोठनि जा पाणी माण्हू भरंदा हुआ, सुकून हो। हाणे जेको पाणी ख़राबु थी चुको आहे, जंहिंजे करे असीं खून जे वञूं था, खून मां गॾे जे ज़रिए पाणी कढणो पए थो, जानवरनि जे ज़रिए, जेका वॾी मुश्किलात आहे। असांजी इहा मुतालबो आहे त जेको आरो प्लांट आहे उहो फाल कयो वञे त असांजे लाइ आसानी थी सघे। लॻियल हो त तव्हांखे हिन मां केतिरो फ़ाइदो मिलियो पिए? असांखे इहो फ़ाइदो थियो पिए त पाणी वधीक हो, जंहिंजे करे सहूलियत थी पई। जेका असांजो ॿार बचो ॿाहिरि निकिरी कोन सघियो त उते पाणी मिलियो पिए। त हाणे त वञिणो पए थो, खून त पाणी भरिणो पए थो, मुश्किलात आहे। हिन आरो प्लांट जो ऑपरेटर मक़ामी नौजवान पदम छछर आहे। हू न रुगो ऑपरेटर पर चौकीदारी जा फर्ज़ बि सरअंजाम ॾिए थो। करोड़े रुपयनि जे सोलर प्लेटुनि जी संभाल जो ज़िम्मेवार बि हू अकेलो आहे। हू ॿुधाए थो त मथां खां संसु पगार 25,000 रुपया मुक़ररु आहे, पर खेसि सिर्फ़ 11,000 रुपया मिलनि था। से बि केतिरनि ई महीननि बैदि मिलनि था। संसु घर जो गाॾो कीअं हले थो हू पाण ॿुधाए थो। बसि अलाह बि ॾे त छा कयूं। पगार बंदि आहे, पोइ कीअं बचनि जी रोज़ी कयो? बसि माल ते कुझु बि। हिन जी चौकीदारी केरु करे? चौकीदारी बि मां कंदो आहियां। चौकीदारी तव्हां कयो, ऑपरेटर बि तव्हां आहियो? जी आहे, सभु कुझु हिन ते मुंहिंजी आहे। ज़िम्मेवारी साईं हाणे असांजी आहे, पगार नथा ॾियनि त ज़िम्मेवारी असांजी आहे। खेसि जस हुजे, इहा आहे अछड़ो थर वासियुनि जी दिलि। हिते 21 आरो प्लांट जो ऑर्डर आहे, उन में 19 आरो प्लांट हलिया त तयारु थिया हलंदा, उन मां हीअं सभु बंदि आहे। असां बिल्कुलु रिक्वेस्ट कयो, उनजो कोई हल न। अछड़ो थर जे यूसी राणक डहर जे ॻोठु रायलो छछर वासी ॻोठाणनि तक जे MNA शाज़िया अता मरी समेत सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त नाकारा बणियल आरो प्लांट फाल करे बेचैनी ख़तम कई वञे। साथी रिपोर्टर अज़ीज़ हालेपोटो ऐं कैमरामैन सां गॾु असद शाह, आवाज़ न्यूज़, अछड़ो थर, खिपरो। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ कुझु ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।